اللهم ربنا لك الحمد حمدا كثيرا طيبا مباركا فيه. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فمن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا. اللهم رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे सही जे अंदरि सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला खां मरवी हदीस आंदी आहे. अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला ने फरमाइनि था त जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला जो फरमान व अंदिर अशीरतकल अक़रबीन हुकुम आयो त पंहिंजे क़रीब क़ुराबत वारनि खे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू डेजार त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रिश्तेदारनि खे सॾियो, पंहिंजे चाचे अब्बास खे सॾियो, पंहिंजे पुफी सफ़िया खे सॾियो ऐं उन सां गॾोगॾु अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे न्याणी सैयदा फ़ातिमा रज़ियल्लाहु तआला अन्हा खे सॾु कंदे फरमायो, या फ़ातिमा तो बिन्त मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलीनी मा शिअति मिन माली ला उगनी अनकी मिनल्लाहि शैया. पाण फरमायो, हे फ़ातिमा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणी, अॼु तूं पंहिंजे बाबा खां सलीनी सुवाल कर माशे थी जेको बि चाही थी में माली, जेको अल्लाह मूंखे माल ॾिनो आहे, जेको अल्लाह ताला रिज़्क़ ॾिनो आहे. ए मुंहिंजी न्याणी फ़ातिमा, अॼु पंहिंजे बाबा खां सुवाल कर त उहो माल आऊं तोखे ॾियां. अल्लाह सुब्हानहु व तआला जंहिं शइ ते दस्तरस मूंखे ॾिनी आहे, अॼु मूंखां सुवाल कर त उहा शइ आऊं तोखे ॾियां. पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वठिजां, ला उगनी अनकी मिनल्लाहि शैया. अल्लाह सुब्हानहु व तआला जे हुज़ूर में बारगाह में जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला बाने खां हिसाब किताब जा मुआमला कंदो, लैस बैनहु व बैनहु तर्जुमान, को बि तर्जुमान कोन हूंदो. इंसान खे अल्लाह सुब्हानहु व तआला जे हुज़ूर में हाज़िर थी हिसाब किताब ॾियणो पवंदो. उहो कठन मरहो आहे जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तज़ूल क़दम इब्न आदम हत्ता युसलन ख़म्स. पाण फरमायो, आदम जे पुट जा, आदम जे न्याणीअ जा पेर पंहिंजे जाइ खां चुरी बि कोन सघंदा, विख खणी बि कोन सघंदो, एसी ताईं जो अल्लाह सुब्हानहु व तआला खे जवाब न ॾे. इन्हनि सुवालनि में सुवाल हूंदो, अन उम्रिही फ़ीमा अफ़ना, बनाई तोखे जेका ज़िंदगी ॾिनीसूं, ही 40 साल 50 साल 60 साल जेका तो ज़िंदगी गुज़ारी आहे, अॼु इन ज़िंदगी जो हिसाब ॾे. अन उम्री फ़ीमा अफ़ना, बनाए ज़िंदगीअ जा जोभन किथे गुज़ारिया आहिनि, हाणे पल पल जो हिसाब ॾियणो पवंदो. अल्लाह ताला बाने खां हिसाब वठंदो, बानो हिसाब ॾींदो. पाण फरमायूं, ए मुंहिंजी न्याणी फ़ातिमा, इन ॾिहाड़े ते आऊं तुंहिंजे कंहिं बि कमु अची कोन सघंदुसि. अॼु माल जे एतबार सां, कंहिं शइ जी ज़रूरत जे एतबार सां सुवाल कर, बाक़ी उन ॾींहुं आऊं तोखे कमु कोन ईंदुसि. इन हदीस जे अंदरि खोड़ सारियूं नसीहतूं आहिनि. मुख़्तसर चंद मिंटनि जे अंदरि अहम तरीन इहा नसीहत आहे त दुनिया जी जेका ज़िंदगी अल्लाह ॾिनी आहे न,
जेका असीं ज़िंदगी गुज़ारियो पिया, इहा ज़िंदगी अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह सुब्हानहु व तआला छाजे लाइ ॾिनी आहे? अल्लाह ताला ॾिनी आहे त हिन ज़िंदगी जे अंदरि अल्लाह सुब्हानहु व तआला खे राज़ी करियूं, अल्लाह ताला जी रिज़ा जे राहुनि खे लहूं, अल्लाह ताला जे कुर्ब खे ॻोल्हियूं, अल्लाह जे कुर्ब खे तलाश करियूं हिन ज़िंदगी जे अंदरि। हीअ ज़िंदगी ख़्वाब आहे, हीअ ज़िंदगी खेल आहे। का ख़बर कान्हे त असांजे हयाती जा ॾियारा केॾी महिल पूरा थी वञनि। असां मां जेको बि ज़िंदगी जा हे ॾियारा गुज़ारे पियो न, हक़ीक़त में असां बेज़ाहिर पुछंदा आहियूं न उमिरि जे एतबार सां, उमिरि में वॾा थियूं पिया। 30 सालनि मां 40 खे पुॼी वियो, को 40 मां 50 खे पुॼी वियो, 50 वारो 60 खे पहुची वियो। इहे ज़िंदगी जा ॾियारा गुज़रनि पिया, इंसान पंहिंजे मौत जे वेझो थिए पियो, पंहिंजे मौत। फ़ुज़ैल रहमहुल्लाह कंहिं माण्हूअ खां सुवालु कयो, सुवाल अजीब हो, कम अतत अलैक, उमिरि जे बारे में सुवाल ॾे ख़बर भला उमिरि केतिरी अथई? त उहो चवणु लॻो 60 सन, मुंहिंजी उमिरि 60 साल आहे। फ़ुज़ैल रहमहुल्लाह जॾहिं ॿुधो त हिन जी उमिरि 60 साल आहे त जवाब में चवणु लॻो मुंज़ु 60 सन तसीरु इला रब्बिक, चवणु लॻो 60 सालनि खां तूं पंहिंजे रब ॾांहुं हली पियो, हाणे क़रीब आहे त तूं पंहिंजे रब सां वञी वेंदी, हाणे वेझो आहे त तुंहिंजे ज़िंदगीअ जा ॾियारा पूरा थी वञनि ऐं तूं पंहिंजे रब सां वञी मुलाक़ात थी। हर हिकु इंसान खे पंहिंजे रब सां मुलाक़ात थियणो आहे, मुलाक़ात अल्लाह जी थियणी आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला खे हिसाब किताब ॾियणो आहे। हीअ ज़िंदगी अल्लाह ताला ॾिनी आहे इन जे लाइ त हिन ज़िंदगीअ जे अंदरि नेक ऐं सालिह अमल करे अल्लाह सुब्हानहु व तआला जी रिज़ा, अल्लाह सुब्हानहु व तआला जे कुर्ब खे हासिल करे दुनिया मां रुख़्सत थी वञे। हीअ जंहिं दुनिया जे अंदरि असीं रहूं पिया, खोड़ सारा ख़फ़ा खया आहिनि। इंसान जो असुल ख़फ़ो कहिड़ो आहे? इंसान जी असुल महिनत करण वारी कहिड़ी शइ आहे? इंसान जी असुल महिनत वारी शइ इंसान जूं नेकियूं कमाइण, जेको इंसान जो असुल सरमायो आहे। हीअ दुनिया जे अंदरि चइबो आहे न फलाणी ज़मीन मुंहिंजी, फलाणी ओताक मुंहिंजी, फलाणो बंगलो मुंहिंजो, फलाणी गाॾी मुंहिंजी, ही मुंहिंजी 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 मुंहिंजी, इहे सभु हिकिड़े ॾींहुं असां खां जुदा थी वेंदियूं। हक़ीक़ी इहो असांजो सरमायो कोन्हे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं माण्हू मरी थो वञे, दुनिया मां रुख़्सत थी थो वञे, त हुन सां 3 शयूं गॾु हूंदियूं आहिनि, अहलुहु मालुहु व अमलुहु। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 शयुनि जो तज़किरो करे फरमायो इंसान जॾहिं दुनिया मां रुख़्सत थिए थो त हुनजो अहल हुन सां गॾु हूंदो आहे, हुनजो माल हुन सां गॾु हूंदो आहे ऐं टियों हुनजो अमल हुन सां गॾु हूंदो आहे। दुनिया में रही जेको बि कुझु कयो आहे न, इहो हुन सां गॾु आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फयर्जिउ इस्नान, प्यारे पैगंबर फरमायो पोइ इन्हनि 3 शयुनि मां 2 शयूं मोटी ईंदियूं, हिन सां गॾु कोन हलंदियूं। मरण वारे सां न हिन जो अहल औलाद गॾु हलंदो, न पुटु न्याणी गॾु हलंदो, न वालदेन जे कॾहिं हयातनि त उहे गॾु हलंदा, न ई को दोस्त, को मिट, को माइट, को संगती, को साथी गॾु हलंदो। पाण फरमाई इहो बि मोटी ईंदो ऐं पाण फरमायूं माल बि हिन जो बाक़ी पोइते रहिजी वेंदो। पोयां बनी ज़मींदारी सॾिबियो ई वॾा फलाणे जी ज़मीन, मरण खां पोइ उन माण्हू जो नालो ई कोन हूंदो, उहा ज़मीन हुनजे औलाद जी सॾिबी आहे। अब हीअ ज़मीन कंहिंजी आहे? हाणे फलाणे जी आहे। को मरण वारो ओताक हलाइण वारो माण्हू बहिराड़ी जे एतबार सां वॾा ओताकूं वॾियूं ठाराए पंहिंजो नालो कमाइण वारो, पर मरण खां पोइ साॻी ओताक जो नालो हुनजे पुटनि जे नाले ते थी वेंदो, इहो हाणे फलाणे जी ओताक आहे। त माल बि इंसान जो कोन्हे। पाण फरमायूं फयर्जिउ इस्नान, 2 शयूं अहलुहु व मालुहु, इहे 2 हिते रहिजी वेंदियूं। व यबका वाहिद, पाण फरमायूं हिकिड़ी शइ हुन सां गॾु बचंदी, अमलुहु, इंसान जो अमल इंसान सां गॾु हूंदो।
जेकॾहिं दुनिया में रही करे हुन अल्लाह ताला खे राज़ी कयो आहे, अल्लाह ताला जे हुकुमनि ते पंहिंजे कंध खे झुकायो आहे, अल्लाह जे घरनि में हाज़िरियूं ॾिनियूं, आज़ान जी जॾहिं सदा बुलंद थी हया अल सलाह हया अलल फलाह, जेकॾहिं इन्हनि ॻाल्हि सदाउनि खे ॿुधी जंहिं माण्हू अल्लाह जे घर में वियो इहो माण्हू कमाए वियो। जंहिं माण्हू अल्लाह जी मजी आहे, निमाज़ पढ़ण वारो माण्हू अल्लाह ताला जे तरफ़ां जॾहिं मुअज़्ज़िन आज़ान ॾे थो, सॾे थो, हया अल सलाह हया अलल फलाह जी सदा बुलंद करे थो, इहो माण्हू सॾे थो, अल्लाह जे घरनि ॾांहुं सॾे थो। ए दुनिया वारो अचो निमाज़ ॾांहुं, अचो कामयाबीअ ॾांहुं। कामयाबीअ जो घस किथे अथव? हाणे आज़ान अचण खां पोइ कारोबार करण वारो माण्हू कामयाबु कोन्हे को, धंधे खफ़े में रहण वारो माण्हू कामयाबु कोन्हे को, पंहिंजे घर में रहण वारो, औलाद में रहण वारो, बच्चनि में रहण वारो, इहो माण्हू कामयाबु कोन्हे। कामयाबु उहो माण्हू आहे जंहिं माण्हू जो विखूं अल्लाह जे घर ॾांहुं खयूं, जेको माण्हू अल्लाह जे घर में आयो, अल्लाह जे घर में अची सजदा रेस थियो, कामयाबी उहो माण्हू। कामयाबीअ जो रस्तो इन माण्हू खे नसीब थियो जंहिं माण्हूअ अल्लाह जे घरनि ॾांहुं पंध करे अल्लाह जी इबादत जी अदा कई। बरकतूं बि इन माण्हूअ जे लाइ हूंदियूं जंहिं माण्हूअ अल्लाह जे ज़िक्र खां मुंहुं मोड़ियो। वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा। यादि करे छॾियऊं, दुनिया जे अंदरि बेबरकतीअ जा मुख़्तलिफ़ असबाब आहिनि। बेबरकतीअ कमाए कमाए माण्हू थकिजी थो पवे, रिज़्क में बरकत कोन थी पवे। फ़सुलनि जे एतबार सां असीं ॾिसूं, फ़सुलनि जे एतबार सां अॻे जेके वॾा ॻाल्हियूं कनि था उहे ॿुधाइनि था त चवंदा अबा खराड़ लथो आहे। खराड़ शायदि 25 मणनि जो ॿुधाईंदा आहिनि। चवंदा खराड़ लथो आहे त ख़ुशि थींदा त हिन जी वॾी पैदावार लथी आहे। अॼु हुन जे जाइ ते एकड़ मां 50 मण, 60 मण, 70 मण, 80 मण, 90 मण बि माण्हू कणिक खणनि था, पर हुन जे बावजूदि छा हालत हूंदी आहे? हिसाब कबो आहे त कारीअ वारा कख हूंदा आहिनि, बचत वारी का शइ कान हूंदी आहे, कीने वारो कुनू ख़्याल हूंदो आहे, पुछबो आहे अदा यार कुझु कोन थियो, हीउ बि कर्ज़ ॾियणो, हीउ बि कर्ज़ ॾियणो, हीउ बि कर्ज़ ॾियणो। यादि करे छॾियो, कसरत बरकत जो नालो कोन्हे। बरकत आहे त अल्लाह थोरे खे बि काफ़ी करे छॾे। थोरो बि आहे न, अल्लाह हुनखे काफ़ी करे छॾे, बरकत ई शइ आहे। ऐं घणो बि आहे, महाना खोड़ सारा माण्हू हूंदा न जेके लाखों रुपया हुननि जी महाना पघार हूंदी आहे, लख लख 2-2 लख रुपया पघार खणंदा आहिनि, पर पोइ बि महीने जे आख़िरी ॾींहं हूंदा उहे माण्हू परेशान हूंदा आहिनि। ऐं कुझु माण्हू हूंदा न जिन जी 500 रुपया ॾिहाड़ी हूंदी आहे, मज़दूर तबिको, पर पोइ बि अल्लाह जो शुक्र आहे खाए रिज़्क उहो बि अल्लाह जो पियो। त यादि करे छॾियूं, कसरत कंहिं शइ कम जी कान्हे का, असुलु कमु इहो आहे त बरकत पए। ऐं बरकत अल्लाह ताला कंहिंखे ॾींदो? जेको अल्लाह खे यादि कंदो। जेको अल्लाह खे यादि न कंदो, अल्लाह ताला उन माण्हूअ जी मईशत खे तंग करे छॾींदो। अल्लाह ताला हुन जे रिज़्क मां बरकतुनि खे खणी छॾींदो। बेज़ाहिर वॾे तइदाद में शयूं ईंदियूं, पर सुकून ऐं राहत उन रिज़्क मां कोन मिलंदो, आराम ऐं अहसास उन मां कोन मिलंदो। ज़िंदगी तंग थी वेंदी। ज़िंदगी तंग कीअं थींदी? हिकिड़ी सूरत आहे, अल्लाह ताला उन माण्हू जी ज़िंदगी तंग करे रिज़्क खे तंग करे छॾे, हुन जी पूरी न पवे। हिकिड़ी इहा बि शइ। ऐं ॿी शइ, ज़िंदगी तंग कीअं थिए? ज़िंदगी ईअं तंग बि थी सघे थी, अल्लाह ताला जेकॾहिं हुनखे औलाद ॾिनो आहे त उहो औलाद हुनजो नाफ़रमान बणिजी वेंदो, सालिह औलाद कोन हूंदो, वालदेन जे अखियुनि जो ठार कोन हूंदो, इहो औलाद ॾंझा पियो ॾींदो, वालदेन खे परेशान पियो कंदो। बाज़ वालदेन खे इहे अल्फाज़ चवंदे बि ॿुधा, चवंदा आहिनि अहिड़ो औलाद थियो आहे, इन खां त बे औलाद हुजां हा त बहितर। यानी ज़िंदगी तंग थियो वञे, पोढ़ाइप में परेशानियुनि वारी ज़िंदगी हूंदी आहे, त सुकून चाहियूं था न, ज़िंदगी में सुकून मिले, हयातन तय्यबा कंहिंखे मिलंदी? मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा फहुव मोमिन। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो
जंहिं बि मर्द ऐं औरत नेक अमालनि खे अख़्तियार कयो, अल्लाह ताला जे हुकुमनि खे दिलि सां क़बूल कयो, अल्लाह जे हुकुमनि खे दिलि सां क़बूल कयो, इबादत सां मुहबत कई, फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो पाकीज़ा ज़िंदगी इहो माण्हू ॿुधाए, सुहिणी ज़िंदगी अल्लाह इन माण्हू खे नसीब कंदो जंहिं माण्हूअ जे तबियत में इबादत जी मुहबत आहे, जंहिं माण्हूअ जी दिलि मस्जिद सां लॻल आहे। अज़ान अचे त पोइ घर में विहण में बेक़रारी थी महसूस थिए, बनीअ में कमकार में बेक़रार ऐं परेशान थो थिए, निमाज़ थो पढ़े त सुकून मिली थो वञे, राहत मिली थी वञे। अल्लाह जो कसम ज़िंदगी में सुकून मिलंदो त हिनखे मिलंदो, ज़िंदगी में राहत मिलंदी त हिन माण्हूअ खे मिलंदी। छो जो सुकून, राहत, बरकत ॾियण वारी ज़ात कहिड़ी आहे? उहा ज़ात अल्लाह जी आहे, उहा ज़ात अल्लाह जी आहे। अल्लाह ताला जंहिंजे लाइ चाहे रिज़्क़ कुशादो करे, अल्लाह वस वारो। अल्लाह जंहिंजे लाइ चाहे रिज़्क़ खे तंग करे, अल्लाह वस वारो। दुनिया जे अंदरि असबाब ऐं वसाइल ते दस्तरस हासिल थिए, इहा बि अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत आहे, इंसान जो कमाल कोन्हे को। जेकॾहिं जेको रिज़्क़ बि खाऊं था न, रिज़्क़ खाऊं था, इहा बि अल्लाह जी बाज आहे। खाइण कमाइण असांजो को कमाल कोन्हे, यादि करे छॾियो। केर बि माण्हू ईअं न चए त मूं महिनत करे ही शइ कई आहे। ग़रीब हुज़ मूं में वॾा कशाला कटिया आहिनि, मूं हेॾियूं महिनतूं कयूं तॾहिं वञी 4 ॿार ठाहिया आहिनि। न मुंहिंजा भाउ कॾहिं बि न सोचिजां त मूं कुझु कयो आहे। हर वक़्तु सोचिजां महिनत करण वारा त ॿिया बि खोड़नी मुंहिंजे रब जी रहमत आहे जंहिं मूंखे अल्लाह ई ॾिनी आहे। ही अल्लाह जी अता आहे, मुंहिंजो कमाल कोन्हे। मुंहिंजा वालिदैन ग़रीब हुआ, हारी हुआ, मज़दूर हुआ, अल्लाह मूंखे ज़मींदार करे छॾियो। ही मुंहिंजे रब जी बाज आहे। खोड़ सारा ज़मींदार हुआ, कंगाल बणिजी विया। कॾहिं बि इहा शइ न सोचिजे, बल्कि दुआउनि ते गौर थो कजे न। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके दुआऊं सेखारियूं आहिनि त खाधो खाओ, खाधे खाइण जा अदब आहिनि। खाधो खाइबो कीअं खाइबो? पहिरीं हथनि खे धोई बिस्मिल्लाह पढ़ी खाधो खाइबो, अल्लाह जे नाले सां शुरू करे खाधो खाइबो, पंहिंजे साॼे हथ सां खाइबो। ऐं जॾहिं बि खाधो खाइजे त पंहिंजे साम्हूं वारी शइ खां खाइजे, जेका पंहिंजे साम्हूं खाए इतई खां खाइजे, बिस्मिल्लाह पढ़ी खाइजे, साॼे हथ सां खाइजे। ऐं जॾहिं खाई बसि कजे त अल्लाह जो शुक्र अदा कजे। ऐं उन जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु दुआऊं सेखारियूं। उन्हनि दुआउनि में अल्हम्दुलिल्लाह हिल्लज़ी अतअमनी हाज़ा वरज़क़नी मिन ग़ैरि हौलिन मिन्नी वला क़ुव्वा। इन्हनि अल्फाज़नि ते गौर थो कजे त पतो थो पवे। बानो जॾहिं चवे थो न, खाई चवे थो अल्हम्दुलिल्लाह हिल्लज़ी अतअमनी हाज़ा, तारीफ़ूं त मुंहिंजे उन रब जे लाइ आहिनि जंहिं अल्लाह मूंखे हीउ रिज़्क़ बि ॾिनो, ऐं अल्लाह मूंखे खारायो बि। मुंहिंजो हिन में को कमाल, मुंहिंजी ताक़त ऐं कुवत शामिल कान्हे। यानी बानो इक़रार थो करे, खाइण बि मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। भई दुनिया जे अंदरि ॾिसूं था खोड़ सारा माण्हू आहिनि जिन खे अल्लाह ताला खोड़ सारनि वसाइलनि सां नवाज़ियो आहे। खोड़ सारा वसाइल आहिनि, वॾो कुझु माल अलाह ॾिनो आहे, पर पोइ खोड़ बीमारियूं लॻल हुअनि। अल्लाह हर मुसलमान खे सिहत वारी बरकत वारी ज़िंदगी अता फरमाए, हर क़िस्म जे अल्लाह तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ रखे, अल्लाह पंहिंजूं नेमतूं नसीब फरमाए। शुगर जी कंहिंखे बीमारी, कंहिंखे कहिड़ी बीमारी आहे, अलाह हीअ आऊं कोन खाईंदुसि, मिठाण आऊं कोन खाईंदुसि, सण बि मुंहिंजे लाइ कोन्हे को, हीअ कोन खाईंदुसि। ॾिनो अल्लाह घणो आहे, पर खाए पियो अणबीमारी। छाजे लाइ? सण बि खाईंदुसि त बीमार थी वेंदुसि। मालूम थियो रिज़्क़ जो मिलण ऐं रिज़्क़ जो खाइण ही सभु अल्लाह जे वस में आहे। अल्लाह ॾे त थो, पर जे नथो खाराए त अल्लाह वस वारो। अल्लाह नथो खाराए, अल्लाह वस वारो। अल्लाह ताला हर मुसलमान खे सिहत ॾे, आफ़ियत ॾे। ऐं रिज़्क़ बि जेको मिले थो न, इहो बि अल्लाह जी बाज आहे। केर बि माण्हू ईअं न सोचे, चएव न त चंद टका मिली विया, सोचे त आऊं हाणे चङो मुड़ुसु थी वियो आहियां, हीअं थी वियो आहे। न, हर वक़्तु पंहिंजे अंदरि आजिज़ी हुजे,
आजिज़ी हुजे त ही सभु मुंहिंजे रब जी बाजा अल्लाह मूंखे ॾिनो आहे ऐं उहो अल्लाह क़ादिर आहे जेकॾहिं खसण ते अचे न अल्लाह मूंखां ईअं खसे छॾे। असांजे सिंधीअ में चवंदा आहिनि, सिंधीअ में हिकिड़ो पहाको ॾींदो आहे, अदा वर्रे त वारी बि सोन, वर्रे त वारी बि सोन, यानी अल्लाह ॾे त वारी बि हथ में खणनि त उहा वारी मिटी बि सोन थी वञे, जे खिड़े त हथ बि अंगूं। मतिलब छा आहे? माना जेकॾहिं अल्लाह ताला खसण ते अचे न असीं ठाहियूं असांजा हथ ई फिटाईंदा वञनि, हथ बि अंगूं। अल्लाह चाहे त खसे छॾे, त हर वक़्तु आजिज़ी हुजे, अल्लाह सां ताल्लुक़ हुजे, मज़बूत अल्लाह सां ताल्लुक़ हुजे। ऐं अल्लाह सां मज़बूत ताल्लुक़ जी इहा निशानी आहे जो 5 वक़्त अल्लाह जे घर में हाज़िरी ॾे, निमाज़ पढ़े। निमाज़ अखियुनि जो ठार, दिलि जो करार आहे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ, मुंहिंजे अखियुनि जो ठार छा में आहे? क़ुर्रतु आइनी फ़िस्सलाह। हिन निमाज़ में मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे। इन निमाज़ सां मोहबत हुजे, इबादत सां मोहबत हुजे। जेको माण्हू न इबादत सां मोहबत कंदो, अल्लाह ताला जे हुकुमनि सां मोहबत कंदो न, मुंहिंजे रब हुकुम कयो आहे। हीउ जेको निमाज़ पढ़े थो न, निमाज़ छाजे लाइ थो पढ़े? निमाज़ पढ़ण वारो निमाज़ी जॾहिं आज़ान ॿुधे थो, दोस्तनि जी कचेरी लॻी पई आहे, वॾी मजलिस मती पई आहे, पर आज़ान ॿुधी त निमाज़ी उथी पियो, चवण लॻो बाबा आऊं हाणे वञा थो। छाजे लाइ? मुंहिंजे रब जो हुकुम आहे, आज़ान अची वञे त पोइ हाणे घर मजलिस उतार कमकार सभु ख़तम, खलास। हाणे अल्लाह जे साम्हूं तोखे हाज़िरी ॾियणी आहे, हाणे तोखे निमाज़ पढ़णी आहे, सजदो ॾियणो आहे। जॾहिं दिलि में इहो ख़्यालु अची वञे न अल्लाह जी मञी ज़िंदगी गुज़ारणी आहे, अल्लाह जो कसम इहो माण्हू कॾहिं ज़ाहिर थींदो ई कोन्हे। जेको अल्लाह जी मञी ज़िंदगी गुज़ारींदो न, सिर्फ़ु हिकिड़ो वाक़ियो इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जो। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहू व तआला जॾहिं हुकुम कयो त पंहिंजे घरवारी ऐं नंढड़े इस्माइल खे वञी झंग में छॾिया। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे घरवारी ऐं नंढड़े खे झंग में छॾियो, वापसि वरियो पिए त घरवारीअ पुछियो, ए इब्राहिम किॾांहुं पियो वञे? हिन झंग में छॾे असांखे तूं वञी किॾांहुं पियो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इब्राहिम अलैहिस्सलाम को जवाब कोन ॾिनो। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह जो हुकुम सिधो हलियो पियो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी बि सम्झी वई त इब्राहिम जो हिते छॾे पियो त यकीनन इब्राहिम खे उन जे रब जो हुकुम आहे, तॾहिं त झंग में छॾे पियो। चवण लॻी, अल्लाह अमरक बिहादा, इब्राहिम अल्लाह तोखे हिन शइ जो हुकुम कयो आहे छा? इब्राहिम अलैहिस्सलाम चवण लॻो, हा मुंहिंजे रब हुकुम कयो आहे त हिननि खे हिते हिन झंग में छॾे हा। इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी बि चवनि लॻी, ए इब्राहिम पोइ तूं हलियो वञ, अल्लाह जे हुकुम सां असीं बि हिते रहण जे लाइ तयारु आहियूं, अल्लाह कॾहिं ज़ाया कंदो ई कोन। अल्लाह जी मञ बि त कॾहिं ज़ाया थींदासीं ई कोन। इब्राहिम हाणे परेशान न थिजा असांजे बारे में, अल्लाह असांखे ज़ाया कंदो ई कोन। अल्लाह सुब्हानहू व तआला ज़ाया कोन कयो। उन बरपटक में अल्लाह सुब्हानहू व तआला चश्मो पाणीअ जो जारी करे छॾियो, जेको ज़मज़म जे नाले सां हर मुस्लमान जी तड़प आहे, हर मुस्लमान जी ख़वाहिश आहे। अल्लाह जो ज़मज़म जो पाणी उन जाइ ते पीअण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह हर मुस्लमान खे नसीब फरमाए। चंद नसीहतूं इहे हुयूं, टाइम काफ़ी थी गुज़री चुको आहे, त असां पंहिंजे ज़िंदगी में तय करे छॾियूं त हीअ मुख़्तसर ज़िंदगी आहे। अल्लाह ताला असांखे नेक अमलनि करण जे लाइ ॾिनी आहे, नेकिन में हिन ज़िंदगी खे सर्फ़ करियूं, ख़ैर जे कमनि में, इबादत में सर्फ़ कयूं। जंहिं माण्हूअ पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे हवाले कई, अल्लाह जे इबादतुनि सां मोहबत कई, हक़ीक़ी माना में कामयाबु माण्हू आहे। बरकतूं रहमतूं दुनिया जे अंदरि बि हिन जे लाइ, आख़िरत जे अंदरि बि हिन माण्हू जे लाइ अल्लाह सुब्हानहू व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।